खुबैब गिरफ्तार थियो, काफ़िर वरतो, कैद थियो। नेठ खुबैब जे फांसी जो ऐलान थियो तो खुबैब खे फांसी था ॾियूं। मके में काफ़िरनि ऐलान कयो फलाणे ॾींहं ते मुस्लमाननि जे माण्हूअ खे फांसी मिलंदी। सभु काफ़िर अची मंज़र ॾिसो, सॼो मक्को सभु ॿाराणी जा माण्हू अची हाज़िर थिया। आसिम खे फांसी जे तख़्त ते वठी आया, खुबैब खे। जॾहिं फांसी जे तख़्त ते अची बीठो तॾहिं जो खुबैब आख़िरी वसियत कर, फरमाइश कर, छा थो चई? चई जे इजाज़त ॾियो त बरकात नमाज़ पढ़ी वठां। बरकात नमाज़ पढ़ी। हिकिड़ो काफ़िर मथे आयो, चई खुबैब तूं हिन ॻाल्हि में राज़ी आहीं त तुंहिंजी जाइ ते मुहम्मद हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असीं उनखे फांसी ॾियूं ऐं तोखे छॾे ॾारियूं? जी अल्लाह जो कसम खणी थो ॻाल्हि करियां त मूंखे हीअ ॻाल्हि बि पसंदि कोन्हे जो मूंखे फांसी अचे ऐं उन जे एवज़ में रसूल जे पेर में कंडो लॻे ऐं रसूल जे पेर मुबारक जे कंधे जे बदिरां बि फांसी खाइण लाइ तयारु आहियां। हज़रत खुबैब खे फांसी ॾी, लाश टंगे छॾऊं इबरत जे लाइ। जॾहिं हज़रत खुबैब फांसी जे तख़्त ते आयो, 40 काफ़िर तीर हणण वारा हुआ। 40 काफ़िर सॼो लाश परण करे छॾऊंसि। जेॾीमहिल रूह परवाज़ पियो थिएसि, फांसी जे लाश ते बीठो, हाणे रूह परवाज़ पियो थिएसि, तीर पिया लॻनसि, बदन मां रत छींजूं करे पियो वियसि। उन टाइम ते चई, ओए मुंहिंजा रब, ऐं अल्लाह जे दीन तां मरां पियो, रसूल मदीने में वेठो आहे। रसूल खे इहा ख़बर कोन्हे त खुबैब सां छा पियो थिए। मुंहिंजा आख़िरी सलाम मुंहिंजे प्यारे हबीब खे मदीने में पहुचाए। साहबी फरमाईंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में वेठो हो। हज़रत जिब्राइल खुबैब जा सलाम खणी पहुतो। अल्लाह जे रसूल फरमायो, वालेकुम सलाम या खुबैब, वालेकुम सलाम या खुबैब, वालेकुम सलाम या खुबैब। साहबा पुछो, साईं छा आहे? कि तव्हांजे भाउ खुबैब खे काफ़िर फांसी पिया ॾियनि, हुन सलाम मोकिलिया आहिनि मुहम्मद न आख़िरी। खुबैब जो लाश टंगियो पियो हो। 2 मुस्लमान मदीने में जा भगा लिकी लिकी। खुबैब जो लाश टंगियो पिया। रात जो इहो लाश चोरई करे खणी अची मदीने में ढकियूं। मदीने जा 2 मुस्लमान मक्के में आया। रात जे टेम ते लाश लाहे भगा। काफ़िरनि खे ख़बर पई त मुस्लमान पुॼी विया, खुबैब जो लाश लाहियो खणियो वञनि। धण काफ़िरनि जा हलनि घोड़नि ते चढ़े हिन जे पोयां पिया। हे 2 ॼणा हो मुड़ुस धण नेठ अची वेझा पहुता। मुस्लमान ॾिठो त लाश बि फुरींदा, असांखे बि मारींदा, इन जे करे खुबैब जे लाश खे ज़मीन ते रखी पाण भॻा। काफ़िरनि जो हाणे सही आहे, हाणे लाश असांजे वर आहे। जेॾीमहिल खुबैब जे लाश खे वेझा आया तॾहिं ज़मीन फाटी, खुबैब जो लाश ज़मीन गिड़काए वई।